अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में के बलिकार माया फराशा सबका पेरा एक नजर हेडलाइन ते एनडी वर्नम बरतानवी लेबर पार्टी जो नौ सरबराह चूंडिजी वियो। ईंदड़ हफ़्ते बरतानिया जे नए वज़ीर आज़म जो उहिदो संभालींदो। वज़ीर आज़म कियर स्टार्मर पार्टी अंदर शदीद मुखालफत बाद कुछ ॾींहं अॻु उहिदो छॾण जो ऐलान कयो हुयो। लेबर पार्टी जे नए सरबराह एनडी वर्नम तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे त जेकॾहिं असां पाण में विढ़ंदा रहंदासीं त कामयाब न थी सघंदासीं। बरतानिया जे काबीना लेबर पार्टीअ जे समूरनि हिस्सनि जी नुमाइंदगी कंदी। बरतानिया खे नई राह ते वठी वेंदासीं। बन्नू में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 24 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस पारां बन्नू ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ॻुझी इतलाती ऑपरेशन कयो वियो। मारिजी वियल ख़ारिजी केतिरनि ई दहशतगर्द कारवायुनि ऐं मासूम शहरियुनि जे क़त्ल में मुलविस हुआ। संदन कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद बि हथ कयो वियो आहे। ISPR जो वधीक चवणु आहे त बन्नू में ताज़ियुनि दहशतगर्द कारवायुनि ऐं आपघाती हमलनि खां पोइ दहशतगर्दनि ऐं उन्हनि जे सहूलतकारनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जे मुकम्मल ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त चीन पाकिस्तान जो एतमाद जोॻो ऐं मुख़लिस दोस्त आहे। सिहत जे शोबे में $44 करोड़ खां वधीक जी सीड़पकारी सुठो समण आहे। ताज़ी सीड़पकारी CPEC 2 खे हथी वठण तरफ़ हिकु अहम क़दम आहे। इस्लामाबाद में पाक चीन फार्मास्यूटिकल B2B कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त मुंहिंजो ताज़ो चीन जो दौरो कामयाब ऐं ख़ुशगवार रहियो। पाकिस्तान ऐं चीन जे कारोबारी माण्हुनि जी कोशिशुनि खे ख़िराज तहसीन पेश करियूं था। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में वाध जो इम्कान। ज़रियनि मूजिबि डीज़ल जे अघ में ₹40 ऐं पेट्रोल जी क़ीमत में ₹10 फ़ी लीटर इज़ाफ़ो कयो वेंदो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में तब्दीलीअ जो ऐलान अॼु राति कयो वेंदो। पेट्रोलियम लेवीअ में घटिताई जो इम्कान। चीन ऐं पाकिस्तान पारां अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जी बहालीअ जो मुतालबो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं चीनी परॾेही वज़ीर वांग ही विच में शंघाई में अहम मुलाक़ात। अमेरिका ऐं ईरान विच में जंगबंदी ऐं ॻाल्हियुनि जी ॿीहर बहालीअ ते ज़ोर। परॾेही वज़ीरनि जी मुलाक़ात बाद चीन जे परॾेही विज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त चीन ऐं पाकिस्तान अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जी बहालीअ जो मुतालबो कनि था। धुरियूं जंगबंदीअ जी मफ़ाहमती याददाश्त जी पासदारी ऐं वाइदनि ते अमल कनि। अमेरिका जे ॾखिणी ईरान में 7 पुलियुनि मथां हमला। केतिरनि ई सूबनि में शहरी इंफ्रास्ट्रक्चर खे निशानो बणायो वियो। हमलनि में 8 शहरी शहीद, 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। अमेरिका जे ताज़नि हमलनि में हिन वक़्त ताईं 38 ॼणा शहीद, 400 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। ईरान जे सरकारी मीडिया मूजिबि ॾाखिणी सूबे होर्मुज़गान में 6 पुलियूं अमरीकी हमलनि जो निशानो बणियूं। शाम में अमेरिका ईरान जंग जी लपेट में अची वियो। ईरानी पासदारन इनकलाब पारां शाम में अमेरिका जे स्पेशल कमांड सेंटर मथां हमलो। पासदारन इनकलाब दावा कई आहे त शहीद ईरानी फ़ौजुनि जे खून जो बदिलो वठंदी। वॾे अंग में अमरीकी फ़ौज मारिया विया आहिनि। रेडार सिस्टम ऐं केतिरनि ई अमरीकी स्पेशल ऑपरेशन्स हेलीकॉप्टरनि खे तबाह कयो वियो आहे। पासदारन इनकलाब जे कुवैत, बहरीन ऐं कतर मथां बि हमला। अमरीकी फ़ौजी ठिकाणनि ऐं लॉजिस्टिक सपोर्ट मर्कज़नि खे बि निशानो बणायो वियो आहे। कतर चयो आहे त न कंहिं पाड़ेसी जे ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे ऐं न ई कंदासीं। कतर ख़िलाफ़ प्रोपेगंडा तकरार में गेलण ऐं टियाकड़ीअ जी हैसियत खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश आहे। कतर जे दिफ़ा वारी वज़ारत जो चवणु आहे त हथियारबंद फ़ौज केतिरनि ई मीज़ाइलनि खे नाकाम बणायो। मलबो किरण सबबि हिकु ॿारड़ो ज़ख़्मी थियो आहे। सिंध हुकूमत पारां कराची यूनिवर्सिटी जे मिस्किड ट्रैफिक लाइन जल्द खोलण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि ट्रेड लाइन BRT मंसूबे बाबति अहम इजलास। रिथा ते तामीराती कम अॻ भराई जो तफ़सीली जाइज़ो। शर्जील मेमन जो चवणु आहे त रेड लाइन BRT कराची जे शहरनि लाइ इनकलाबी सफ़री मंसूबो आहे। रिथा मुकमल थियण सां कराची में जदीद पब्लिक ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे हथी मिलंदी। सिंध जे सामुंडी पटीअ में अॼु हल्की बरसात जी अॻकथी। मुल्क जे अक्सर इलाइक़नि में मौसम गरम या शदीद गरम रहंदी। KPK पंजाब ऐं बलूचिस्तान जे कुझु इलाइक़नि में पिणु बरसात जो इम्कान। चुअर जमाली वेझो पुलिस ऐं ॾोहारनि में मुक़ाबिलो। पुलिस एहलकार शहीद। सिजावल रोड ते ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापो। पुलिस ऐं ॾोहारनि में फायरिंग जी ॾे वठि। एहलकार वाजिद सुमरो शहीद, ग़ुलाम मुस्तफ़ा छावड़ो ज़ख़्मी। पुलिस जी वधीक फ़ोर्स तलब। इलाइक़े खे कड़ो चाढ़े ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन।
कंबर में सोटरन हथां गोलियूं हणी ज़ख़्मी कयल नौजवान फोत अंग ॿ थी वियो। 2 ॾींहं अॻु सोटरन फायरिंग करे बादशाह बुलेदीअ खे क़त्ल ऐं 2 ॼणनि खे ज़ख़्मी कयो हो। ज़ख़्मी बचल बुलेदी लाड़काणो ट्रामा सेंटर में ज़ख़्मनि जी सटनि सां फोत। वाक़े में मार्च वियलनि जो अंग 2 थी वियो। धुरनि में सख़्त छिक तवण वारी सूरत हाल।